तुझे ख्याल में खान बहादुर साले के कोर्ट हमले लाइ छो रोकियो आहे? असल में खान बहादुर बिजार खान सां ठहणु चाहे थो। खूनी कोर्ट जे हमले जी सूरत में बिजार खान सब कुछ उन जे तरफ़ा खां समझंदो, इन जे करे उन साले खे रोके रखियो आहे। पर बिजार खान सां ठा जी सूरत में खान बहादुर वधीक मजबूत थी वेंदो ऐं पोइ राज जी परवाह घटि कंदो। हिन वक़्तु त राज उनजी ताक़त बरक़रार रखण लाइ मजबूर बनियल आहे। मल्हार, असल में भोतारनि जे मिज़ाज जी तोखे ख़बर न आहे। मुंहिंजी अधु उमिरि खान बहादुर सां गॾु गुज़री आहे। ज़ाहिर आहे हुन लाइ मुंहिंजी दिलि खटी थियण जा के कारण हूंदा। चवनि था त इहो खान बहादुर ॿिनि सरदारनि जी भेट में रहम दिल ऐं आदिल आहे। छॾ यार मल्हार, रहम दिल ऐं आदिल ज़ीनत सां कहिड़ो हुन इंसाफ़ कयो? उन जो मिसाल तुंहिंजे साम्हूं आहे मल्हार। अच्छा, त तुंहिंजो हुन खां ख़फ़ा थियण जो सबबु ज़ीनत सां नाइंसाफ़ी आहे? तूं इहो चई सघे थो, पर इन खां अलावा बि खोड़ सारियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जंहिंजे करे खान बहादुर ॾांहुं मूंखे नफ़रत थी आहे। पर तूं हुनखे इन ॻाल्हि जी भुणक पवण न ॾिजां त अंदरूनी तौर तूं हुन खां मुखालिफ़ आहीं, जीअं तोखे हुनजी हर चाल ते नज़र रखण में आसानी थिए। मल्हार तूं ॾिस जाए, खान बहादुर ऐं बिजार खान जे ठाह खां पोइ साले जे मथां ॾुखिया ॾींहं ईंदई। कंहिं सौदे जे बग़ैर इहो बिजार खान साले जे पीउ खे आज़ादु कोन कंदो। जेको हुकुम सर तव्हां जो, मुंहिंजी त जानिब तव्हां लाइ हाज़िर आहे। जानिब वे खान बहादुर फेरोज अली खान कहिड़ी मुसीबत जो नालो आहे? ऐं हा, हुन जो सियासी असर सो केतिरो आहे? सर 1000 एकड़ ज़मीन जो मालिक ऐं पंहिंजी बिरादरी जो चङो बि आहे। ऐं ॿी ॻाल्हि सर, 1000 माण्हू हुन जे पुठियां बि आहिनि। अच्छा, जी सर। तूं मूंखे इहो ॿुधाए त हुन जो ॾोहारियुनि सरगर्मियुनि सां को वास्तो आहे? एॾे वॾे माण्हू हूंदे ज़रूर हुन जा अच्छा कारा धंधा बि त हूंदा। हुकुम कयो सर, करणो छा आहे? मां हुनखे सोढ़ो करण थो चाहियां। ॿुधो आहे खान बहादुर जे पुट में वॾी मगी आहे। इहा मगी कढण थो चाहियां। सभु कुझु थी वेंदो सर, सभु कुझु। पर तव्हां नाराज़ न थियो त हिकु ॻाल्हि चवां। चओ। खान बहादुर में हथ विझण सां मुंहिंजी नौकरी त 1 मिंट में हली वेंदी सर। पर तव्हांजी पोज़ीशन बि ख़तरे में पइजी सघे थी सर। सूबेदार, तूं मूंखे हिते ॾियारण आयो आहीं। तोखे ख़बर नाहे त मुंहिंजो नालो ज़र अली आहे। ज़र अली। न सर, जेका हक़ीक़त हुई उहा मां तव्हां सां कई। तो पंहिंजो फर्ज़ पूरो कयो। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।